पीर जो ॻोठ मां मूंखे ख़बर ॾियूं मंगणे जा पुल वटां हिकु शख़्स जो खूह मां लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप पीर जे ॻोठ जे सालार पाड़ेवासी सनाउल्ला लांघा तौरु थी आहे। फौती जे भाउ ज़ियाउल्ला जो चवणु आहे त सनाउल्ला 15 ॾींहंनि खां पुरअसरार नमूने गुम हो, जंहिंजो अॼु लाश मिलियो आहे। पीर जो ॻोठ मां मूंखे ख़बर ॾियूं पिया मंगणे जा पुल वटां हिकु शख़्स जो खूह मां लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप पीर ॻोठ जे सालार पाड़ेवासी सनाउल्ला लांघा तौरु थी आहे। फौती जे भाउ ज़ियाउल्ला जो चवणु आहे त सनाउल्ला 15 ॾींहंनि खां पुरअसरार नमूने गुम हो। पीर जो ॻोठ भरिसां मंगणे जा पुल वटां हिकु शख़्स जो खूह मां लाश ठाहियो आहे। तफ़सील वठंदासीं अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। अब्दुल रज़ाक आगाह कजो। जी बिल्कुल, पीर जो ॻोठ भरिसां मंगणे जा पुल भरिसां फसल में खूह मां नौजवान जो लाश ठाहियो आहे। लाश ठाहिण खां पोइ अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस जेको आहे सो त लाश खूह मां ॿाहिरि कढाए पीर जो ॻोठ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त लाश जी संडाल आहे लांघा तो सुञाणप कई वई आहे। उन सिलसिले में मक़तूल नौजवान जो भाउ आहे ज़ियार अहमद लांघा, उन जो चवणु आहे त भाउ 15 ॾींहंनि खां पुरअसरार नमूने गुम हो, जंहिंजो अॼु लाश ठाहियो। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां।